الله الله ومنكم من يتوفى ومنكم من يرد إلى أرذل العمر لكي لا يعلم من بعد علم شيئا وترى الأرض هامدة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت وأنبتت من كل زوج بهيج ذلك بأن الله هو الحق وأنه يحيي الموتى وأنه على كل شيء قدير وأن الساعة آتية لا ريب فيها وأن الله يبعث من في القبور صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا. सूरतुल हज जी 5 नंबर आयत खां तिलावत आहे. अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो मज़मून जेको आहे इंसान खे सम्झाइण फरमायो त इंसान जेकॾहिं अव्हांखे शक आहे इन ॻाल्हि में त तव्हांखे मौत खां बाद में वरी ॿीहर कीअं उथारींदासीं त फरमाई अव्हां पंहिंजी ख़िलक़त ते नज़र कयो त तव्हांखे पहिरियों दफ़ो जॾहिं तव्हांजो वजूद ई कोन हुयो, जॾहिं तव्हांजो हिन दुनिया जे तख़्ते ते कंहिं बि क़िस्म जो नालो निशान कोन हुयो, उन वक़्त में पहिरियों दफ़ो तव्हांखे कंहिं पैदा करणु फरमायो. हाणे तव्हां पंहिंजे अकुल में सोचो त जंहिं काइनात जे अल्लाह जंहिं कारीगर असांखे पहिरियों दफ़ो पैदा कयो, हाणे मौत खां बाद में यानी हिकिड़ी शइ पहिरियां जंहिंजो वजूद जंहिंजो नालो निशान कोन हुयो उनखे वजूद जंहिं बख़्शो, हाणे उन शइ खे ठाहे करे मौत ॾेई करे वरी ॿीहर जेको आहे उथारे, इहा शइ उन जे लाइ का ॾुखी ॻाल्हि आहे? फरमाई त इंसान पंहिंजे अकुल सां सोचींदो, उनखे अकुल जवाबु ॾींदो त इहा शइ जंहिं ख़ालिक असांखे पैदा कयो उन जे लाइ ॿीहर असांखे पैदा करणो कंहिं बि क़िस्म जी ॾुखी ॻाल्हि न आहे. जॾहिं इहा ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि अटल आहे. इंसान जेको आहे दुनिया जे तख़्ते ते केतिरा बि ॾींहं गुज़ारे, केतिरो बि इहो नालो कमाए, केतिरो बि जेको आहे पंहिंजो उहिदा हलाए, ताक़त हलाए, दुनिया खे सभु जेको आहे पंहिंजे हेठां करे, पर बिलाख़िर जॾहिं उनजे मथां मौत ईंदो त मौत हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे. मौत खां बाद में कोई दुनिया जे तख़्ते ते उनजो नालो वठण वारो कोन हूंदो. ऐं इहा इंसानियत जी अटल हक़ीक़त आहे. जेकॾहिं इंसान पंहिंजी ज़िंदगी जी जेका फ़िक्र आहे, पंहिंजो पाण खे तरक़ी ॾींदो पंहिंजी औलाद जो ऐं पंहिंजे उहिदे जो या पंहिंजी जान जो तरक़ीअ जो महिनत कंदे अॻिते हलियो मरी थो वञे त इन जो पोइ दुनिया जे अंदरि को नालो निशान कोन थो रहे. हा जेकॾहिं इन मख़लूक जे लाइ का महिनत करे वञे त अल्लाह तबारक व तआला पोइ उन जे सवाब खे ऐं उन जे नेमत खे कुझु न कुझु रब सही जारी रखणु फरमाए थो. तव्हां पंहिंजे बचनि खे कमाए करे रोज़ी करे महिनत करे तव्हां उन्हनि खे खाराए पीआरे हलिया वेंदा, भली केतिरी बि ऐश इशरत कयो, तव्हां वटि गाॾियूं हुजनि, तव्हां वटि बंगला हुजनि, तव्हां जेको सभु कुझु करे हलिया वञो, तव्हांजी औलाद पोयां जेको आहे तव्हांजो नालो निशान जेको आहे ज़ाहिर करण लाइ तयारु कोन हूंदी. बल्कि जॾहिं आख़िरत में जॾहिं माण्हू वफ़ात जे क़रीब हूंदो त इहा औलाद जेका आहे वेठी दुआऊं घुरंदी त अबो जेको आहे मरे त जान छुटे, अबो जेको आहे मरे त जान छुटे. केतिरनि औलाद खे जेको आहे पंहिंजे अबे खे जेको आहे हथ सां यानी चवंदे ॾिठोसीं त मरो जान छॾ असांजी, असांखे तंग कयो थी. हालांकि इहो इंसान पंहिंजे नफ़्स ते नथो ॾिसे त इहा हालत जेको आहे मुंहिंजे मथां अचणी आहे. इहो कराची जे अंदरि आहे अबुल हसन असफानी रोड. हिन जो जेको वॾो मालिक हुयो उहो इंडिया खां कायदे आज़म जे तक़रीरूं ॿुधी करे उन खां पोइ लॾे करे अचे कराची में वेठो. वॾो उन वटि माल तिजारत हुयो, एॾो जेको आहे उनजो पूरे पाकिस्तान जे अंदरि तिजारत हलंदी. चवनि पिया त तव्हां का बि शइ कपिड़ो खाइण पीअण जी शइ इस्तेमालु नथा कयो, लेकिन इन जो को न को हिसो जेको आहे उन्हनि जे हिसे में वञे थो. माना एॾा वॾा वापारी हुया. पर जॾहिं हुनजो मौत थियो, चवनि पिया त मौत जे वक़्त में हुनजो को बि पुटु हुनजे जनाज़े ते कोन हुयो. पाड़े वारा चंद माण्हू जेको आहे हुनजो जनाज़ो पढ़ी करे हुनखे क़बर जे हवाले करे पोइ को हुनजो नालो निशान वठण वारो हुयो ई कोन.
तव्हां पाकिस्तान जा हुकुमरान ॾिसो, कंहिं वक़्त में वॾी रारा पाजा हूंदी, बाबा हे बेनज़ीर भुट्टो आहे, हे जेको आहे ज़ुल्फ़कार भुट्टो आहे, या इन खां अलावा ॿिया जेके वज़ीर आज़म हुआ, हाणे उन्हनि जे क़बरुनि ते वञी करे क़बरुनि जे अंदरि पिया आहिनि, ॿाहिरां जेको आहे थोरी घणी उन्हनि जी सफ़ाई आहे, न त जेको आहे उन्हनि जे क़बरुनि जे मथां कुता घुमंदा अथव, को नालो निशानी कोन्हे। तंहिंजे करे क़ुर फरमाए त उन वक़्त खे यादि कर, फरमाईंदा वमिनकुम मन युतवफ़ा वमिनकुम मन युरद्दु इला अर्ज़लिल उमरि लिकई ला यअलम मिन बाद इल्मिन शैया। फरमाईंदा तमाम हर इंसान जे मथां वफ़ात ईंदी, इहा अटल हक़ीक़त आहे, असां मरंदासीं, हिन में को शक ऐं शुबो न आहे। पोइ जंहिंजे लाइ इंसान पंहिंजी सॼी ज़िंदगी गारे वञे थो, पंहिंजे उहिदे जे लाइ, पंहिंजी लालच जे लाइ, पंहिंजी औलाद जे लाइ, औलाद जेको आहे, जेको तव्हां माल कमायो हिसाब तव्हां ॾींदा, मज़ो जेको औलाद वठंदी। अल्लाह वटि आख़िरत जे अंदरि अचे थो न रिवायत जे अंदरि, फरमायूं त जेको तव्हां माल दुनिया जे तख़्ते ते छॾे करे ईंदा, त तव्हांजी औलाद जेको आहे तव्हांजे माल मां हिसाब मज़ा पई वठंदी, पर रब वटि हिसाब तव्हां ॾींदा त इहो माल किथां कमाई, हलाल मां कमाई, हराम मां कमाई, जाइज़ तरीक़े सां कमाई, नाजाइज़ तरीक़े सां कमाई, रुपए जो हिसाब जेको आहे इंसान तोखे अल्लाह पाक वटि ॾियणो आहे, ऐं हिन उहिदे जो बि हिसाब तव्हांखे ॾियणो आहे। इंसान जेको आहे सॼी ज़िंदगी महिनत कंदो छाजे लाइ, मुंहिंजो नालो थिए, मुंहिंजो उहिदो हुजे, मुंहिंजी औलाद जेका आहे सुखी हुजे, ऐं हुन खां बाद में जॾहिं पंहिंजे करोड़प वारी उमिरि खे जॾहिं अर्ज़ल उमिरि खे अची करे पहुचंदो, त न हुनखे उहिदो कमु ईंदो। केतिरा ई जेके आहिनि जनरल रिटायर या केतिरा ई सियासतदान, केतिरा ई दुनिया जे तख़्ते ते वॾा वॾा डॉक्टर, जंहिंजो नालो ॿुधी करे माण्हू हैरान थी वेंदा हुया, जेके पंहिंजे इलाइक़े जे मथां इहा हुकूमत कंदा हुया, जो किथे लहनि त हर को जेको साईं साईं जे करे हुनजे पेरनि ते अची करे किरी पवे, जॾहिं मौत न आहिनि पर जेकॾहिं ज़िंदा आहिनि, रुगो रिटायर थिया आहिनि, रुगो हुननि खां अल्लाह पाक ताक़त खसे छॾी आहे। अॼु तव्हां ॾिसो त घिटियुनि में रोडनि ते उहे धिका ऐं थाबा खाईंदा था वञनि, को उन्हनि जे तरफ़ मुतवजह थी करे सलाम करण जे लाइ तयारु कोन्हे। इहा हिकिड़ी दुनिया जी अटल हक़ीक़त आहे। तंहिंजे करे इंसान क़ुर फरमायो वमिनकुम मन युतवफ़ा, तव्हांजे मथां मौत ईंदो, वमिनकुम मन युरद्दु इला अर्ज़लिल उमर, ऐं फरमाई त तव्हांजे मथां अहिड़ी उमिरि ईंदी जेका अर्ज़ल उमिरि हूंदी, यानी जंहिं उमिरि जे अंदरि तव्हांखे जीअं ॿार हुया उन वक़्त में अल्लाह पाक तव्हांखे पैदा कयो, पाण उथण वेहण जी, खाइण पीअण जी तव्हांखे सलाहियत कोन आई, बिलाख़िर जेको आहे तव्हांजे मथां अल्लाह अहिड़ी उमिरि मोटाईंदो जो तव्हांखे उथण वेहण खाइण पीअण जी सलाहियत कोन हूंदी। तव्हां जेको आहे माण्हुनि जे हिकु तरफ़ कमु त छा, पर माण्हू खिली करे मूंसां ॻाल्हाए रुगो मुंहिंजे मुतवजह ते, इन उमिरि जे वक़्त में तव्हां जेको आहे इन ॻाल्हाइण जे लाइ बि तव्हां सिखंदा पिया, पर तव्हां सां को ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हूंदो। तंहिंजे करे इंसान महिनत उहा करे वञ जंहिं महिनत जे करे तोखे आख़िरी उमिरि जे अंदरि कम अज़ कम को अखि खणी करे ॾिसे। ऐं अल्लाह तबारक व तआला वटि क़ुर फरमायो वमिनकुम मन युरद्दु इला अर्ज़लिल उमरि लिकई ला यअलम मिन बाद इल्मिन शैया, फरमाईंदा तव्हांखे असां इन अर्ज़ल उमिरि जे तरफ़, करोड़प वारी उमिरि जे तरफ़ मोटाईंदासीं, ताकि तव्हांखे इन शइ जो इल्मु थिए, मिन बाद इल्मिन शैया, यानी इन खां बाद में तव्हांखे पंहिंजी औकात ऐं तव्हांखे पंहिंजी हैसियत जो पतो पवे त मां दुनिया में जॾहिं ताक़त जे अंदरि हुयुसि त मुंहिंजी कहिड़ी हालत हुई, हाणे जॾहिं पंहिंजी कमज़ोरी जे तरफ़ आहियां त मुंहिंजी असुल जेको आहे हक़ीक़त ऐं औकात कहिड़ी आहे। इन चवण जो मक़सदु इहो, इंसान जेको आहे पंहिंजे लिमिट जे अंदरि रही करे ज़िंदगी गुज़ारे, कॾहिं बि पंहिंजी हैसियत खां मथे पुल न ॾे। हैसियत जेका इंसान जी आहे कॾहिं बि तकबुर न करे, कॾहिं बि वॾाई न करे। जंहिं ज़िंदगी जे अंदरि वॾाई कई, जंहिं ज़िंदगी जे अंदरि तकबुर कयो, या कंहिंसां इंसान पंहिंजे ताक़त जे करे ज़ुल्म कयो, सुभाणे इन उमिरि खे अची करे पहुचंदो जो सुभाणे कंहिंखे दड़को ॾियण जी बि उन वटि सलाहियत कंहिं बि क़िस्म जी कोन हूंदी। उन वक़्त में हिनजी कहिड़ी हैसियत हूंदी जान जे अंदरि। इहे हिकिड़ो अटल जेके आहिनि दुनिया जे तख़्ते जूं हक़ीक़तूं आहिनि। फरमाईंदा वतरल अर्ज़ हामिदतन फइदा अंज़लना अलैहल माअ अहतज़त वरबत। अल्लाह पाक इन ज़मीन जूं हक़ीक़तूं जेके आहिनि बयान करण फरमायूं, फरमाईंदा तव्हां ज़मीन खे ॾिसो, हामिदतन, इहा ज़मीन ख़ुश्क थींदड़ आहे, जॾहिं ज़मीन ख़ुश्क ऐं सुकी थी वेंदी आहे, फइदा अंज़लना, फरमाईंदा पोइ असां उन ज़मीन जे मथां पाणी खे वसाईंदा आहियूं, अलैहल माअ अहतज़त वरबत, फरमाईंदा पोइ इन पाणी जे ज़रिए सां इन ज़मीन मां सला निकिरंदा आहिनि, इन ज़मीन मां ज़िंदगी निकिरंदी आहे, इन ज़मीन मां जेको आहे आबादी निकिरंदी आहे। वरबत व अंबतत मिन कुल्लि ज़ौजिन बहीज, ऐं फोटाड़े वारी हर शइ अल्लाह तबारक व तआला, यानी जेके ज़ौज जेके बि आहिनि नरमाद आहिनि, उन्हनि मां अल्लाह तबारक व तआला इन वणनि जे अंदरि ऐं जेके सला आहिनि इन्हनि जे अंदरि बि नरमाद थींदो आहे। फरमाईंदा इन्हनि सभिनि मां अल्लाह तबारक व तआला फुटाए करे तव्हांखे ॾेखारणु फरमाईंदो आहे। फरमाई ज़मीन सुकल हुई, उन जे मथां पाणी खे वसायोसीं, ज़मीन खे आबाद करे वरी उन मां जेको आहे तव्हांजे लाइ हयात ऐं ज़िंदगी कढी करे ॾेखारीसीं। ऐं वरी इन जो बि अल्लाह पाक मिसाल ॾिनो, इंसान तव्हां जेको आहे हिकिड़ी नंढी शइ खे सम्झण जे लाइ तव्हां ॾिसो, ज़मीन मां सलो निकिरे थो,
बिलाखिर उहो हिकु ॾींहुं वॾो थींदो, वॾो थियण खां बाद में सुकंदो, सुकण खां बाद में जेको कटजंदो, कटजण खां बाद में वरी उहो अहिड़ी हालत में हलियो वेंदो जो ॼण त हुनजो नालो निशानी काइनात जे तख़्ते ते न हुयो। तव्हां जेको आहे पंहिंजी ड्यूरेशन खणी वधायो, हू जेको आहे सलो महीननि जे अंदरि फुटे पियो, वॾो थिए पियो, ख़तमु पियो थिए। तव्हां खणी सालनि जे अंदरि पैदा थिया आहियो, वॾा थींदव, वरी कुराड़ा थींदव, वरी जेको आहे सभु गॾिजी करे हुन क़बर जे तरफ़ हलिया वेंदासीं। दुनिया जे तख़्ते ते चंद सालनि खां बाद में असांजो को नालो वठण वारो हूंदो ई कोन, को चवण वारो हूंदो ई कोन त बाबा हीउ फिलाणो बि हिन दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा हूंदो हुयो, को नालो कोन वठंदो। फरमाईंदा ذلك بأن الله هو الحق। अल्लाह तबारक व तआला इंसान जी ख़िलक़त ऐं ज़मीन जी आबादी जो मिसाल ॾेई करे रब सम्झाइण फरमायो त इंसान, फरमाईंदा ذلك بأن الله, इहा हक़ीक़त आहे بأن الله هو الحق, अल्लाह ई सचो आहे, وأنه يحيي الموتى, फरमाईंदा हमेशह ज़िंदा अल्लाह रहंदो ऐं तव्हांखे या जेका बि काइनात जे तख़्ते ते ज़िंदगी आहे, फरमाईंदा उन्हनि खे ज़िंदगी बख़्शण वारो अल्लाह, मुर्दनि खे ज़िंदा करण वारो अल्लाह, ज़िंदानि खे मारण वारो अल्लाह, फरमाईंदा वअन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर, फरमाईंदा उहो मुंहिंजो रब आहे जेको काइनात जे अंदरि या काइनात खां ॿाहिरि, फरमाईंदा हर शइ जे मथां क़ादिर आहे, हर शइ जे मथां क़ादिर आहे जेका इंसान जे वस खां बि ॿाहिरि आहे। फरमाईंदा उन वस खां बि ॿाहिरि वारी शइ जे मथां अवां उनखे सोचे बि नथा सघो, फरमाईंदा मुंहिंजो रब उन शइ जे मथां क़ादिर आहे। وأن الساعة آتية لا ريب فيها, फरमाईंदा ॿी हिकिड़ी हीअ बि हक़ीक़त आहे, क़यामत जेको आहे ज़रूर ईंदी, हिन में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। क़यामत ज़रूर ईंदी, सभु मरंदासीं, सभु वरी आख़िरत जे अंदरि उथंदासीं, हिन में कंहिं बि क़िस्म जो क़ुरान जी अल्लाह फरमाईंदा ज़ालिकल किताब ला रैब फीह, हे क़ुरान अहिड़ो किताब आहे जंहिंजे अंदरि शक न आहे, छो त हे मुंहिंजे रब जो कलाम आहे। अल्लाह फरमायो त क़यामत बि ईअं ई वाक़ई थींदी जीअं क़ुरान में जे वाक़े क़ुरान जे सचे हुजण में शक न आहे, अहिड़ी तरह क़यामत जो वाक़े थियण में कंहिं बि क़िस्म जो शक ई न आहे। अव्हांखे इहा ॻाल्हि मञणी पवंदी। हीअ असां जेको आहे ईमाननि ते खणी इहा ॻाल्हि मञूं था, पर अमलनि इहा ॻाल्हि मञण जे लाइ तयारु कोन आहियूं। जेकॾहिं तव्हां आख़िरत वारो वाक़ियो त छॾियो, दुनिया जे अंदरि अवां मिसाल ॾिसो, अव्हांखे ख़बर हुजे इंसान खे सुभाणे मूंखे जेको आहे शादी आहे या मौत आहे या कोरट आहे या को बि अहिड़ो को अहम चक्कर आहे, इंसान खे सॼी राति जेको आहे टेंशन ऐं फिक्र जे अंदरि सॼी राति गुज़री वेंदी। त मौत बि त ईअं आहे न, अचानक मौत अची वियो त असांजी जेका आहे क़यामत शुरू आहे। अचानक जो रब मारे, मारण खां बाद में आख़िरत जे अंदरि अल्लाह उथारे त छा हिसाब ॾींदासीं? त असां नमाज़ न पढ़ंदासीं छो त अञा असांखे उमेद हूंदी असां अञा जीअंदासीं, इहो दलील आहे। सुन्नतुनि ते अमल न कंदा हुआसीं छो, असांखे हुयो त अञा कुराड़ा थींदासीं, पोइ सुन्नतुनि ते अमल कंदासीं, इहो दलील आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान खे मौत जी ख़बर न ॾिनी, छाजे करे? ताकि इंसान खे मां आज़माए ॾिसां, इहा आज़माइश आहे इंसान जी। फरमाईंदा वअन्न अस्साअत आतियतुन, क़यामत वाक़ई थींदी, हर हाल में वाक़ई थींदी, फरमाई ला रैब फीहा, इन में को शक न आहे। वअन्न अल्लाह यबअसु मन फिल क़ुबूर, फरमाईंदा आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हिन वक़्त ताईं अॼु वक़्त ताईं क़यामत क़ाइम थींदी, जेके बि क़बरुनि जे अंदरि इंसान आहिनि, फरमाईंदा इन्हनि सभिनीनि क़बरुनि वारनि खे असां उथारे बीहारींदासीं, चाहे इहे ईसाई हुजनि, चाहे काफ़िर हुजनि, यहूदी हुजनि, मुस्लमान हुजनि, जेको बि इंसान क़बर जे अंदरि सुतल आहे, चाहे हुननि जा हॾा ॻरी विया हुजनि, फरमाईंदा असां जॾहिं क़यामत क़ाइम कंदासीं, सभिनि क़बरुनि वारनि खे असां क़बरनि मां उथारे करे मथे बीहारींदासीं। इहा हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो, इंसान जेको आहे इन हक़ीक़त खे ॾिसी करे, क़ुरान जे सबक़ खे ॾिसी करे ज़िंदगी गुज़ारींदो त उहो पंहिंजे ज़िंदगी जे अंदरि गुनाहनि खे रोकण में उनखे मदद मिलंदी ऐं इबादत करण जे अंदरि उनखे हिकिड़ी तसल्ली मिलंदी, उनखे हिकिड़ी हिमत मिलंदी। बाबा जॾहिं मुंहिंजो असलियत हीअ आहे जंहिंजे लाइ मां ॾींहं राति कमायां थो, महिनत कयां थो, उहे त मूंखे कमु ईंदा कोन। दुनिया जे अंदरि वधि में वधि तूं कमाईंदे, महिनत कंदे, उहिदो कंदे, ॿ टे ॾींहं तोखे सहूलियत मिलंदी, औलाद जेका तुंहिंजी वाह वाह कंदी, मरण खां बाद में हिसाब किताब तोखे ॾियणो आहे। सो तंहिंजे करे इंसान जॾहिं इन अमल ते, इन उसूल ते ज़िंदगी गुज़ारींदो त इंसान जेको आहे तजावुज़ खां, अल्लाह जी नाफ़रमानी खां बची करे ज़िंदगी गुज़ारींदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।